5 ॾियार अॻु नौजवान पारां लेडी टीचर खे क़तल करे आपघात करण वारो मामलो। रियासती मक़तूल लेडी टीचर नायाब आराई जो क़तल वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। क़तल थियल लेडी टीचर नायाब आराई कातिल अली हुसैन आराई जी ज़ाल न हुजण जो इंकशाफ। मक़तूला जे वालिद मंज़ूर आराई, चाची सुलेमान आराई, भाउ सुहेल ऐं मक़तूला जे मासूम ॿारनि समेत प्रेस कॉन्फ्रेंस जुनूनी कातिल अली हसन कूड़ो निकाह नामो ठहिरायो हो। मक़तूला जे वालिद जो चवणु आहे त जाली निकाह नामे जो बि अदालत मां 4 महीना अॻु अगस्त में खुला हासिल कयो वियो। मक़तूल न्याणी नायाब कातिल अली हसन जी ज़ाल न हुई। मीडिया में ग़लति रिपोर्टिंग थी आहे। हिकु न्याणी क़तल कई वई, मथां वरी जुनूनी जे ज़ाल चई ख़ानदान जी साख खे नुक़सानु ॾिनो वियो आहे। न्याणी खे अली हसन मारण जी धमकियूं ॾींदो हो। पुलिस खे तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त बि ॾिनी, पर रियासती पुलिस न्याणी खे तहफ़ुज़ न ॾिनो ऐं न्याणी मारिजी वई। जुनूनी नौजवान खां संदसि वालिद ऐं घरबातिन बि लातालकी कई हुई, जेको नशो वापराए पंहिंजे घर वारनि ते बि तशदुद कंदो हो। न्याणी नायब खे 7 साल अॻु मुड़ुसु बाबर आराई तलाक ॾिनी हुई, जंहिं मां हुनखे 3 पुटनि जो औलाद आहे। यादि रहे त 5 ॾियार अॻु ॻोठ ग़ुलाम हैदर आराई ऐं गर्ल्स स्कूल में पढ़ाईअ दौरान जुनूनी नौजवान अली हसन पिस्टल जा फायर करे लेडी टीचर नायब खे क़तल कयो हो ऐं पाण ते बि फायरिंग करे आपघात करे छॾियो, जंहिं बाद नौजवान मौक़े ते ऐं लेडी टीचर नौशर फिरोज़ अस्पताल में पहुची फौत थी वई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।